ॿुधाइण जी ज़रूरत न आहे त आउं सिंधी आहियां या आउं सिंधी रहंदसि या आउं सिंध में आयो आहियां सिंध जो थी वियसि। असां अॼु ॻाल्हि करियूं पिया उन्हनि माण्हुनि जी जेके पाकिस्तानी कॉन्स्टिट्यूशन जे मुताबिक़ पाकिस्तान में मौजूदु हूंदे बि गैर कानूनी आहिनि। मुंहिंजी सिंध तां उहे निकिरनि, पाकिस्तान जे हर सूबे मां निकिरनि, छो जो आउं सिंध जी आहियां, सिंध सूबे में मौजूदु आहियां, सिंध असेंबली में मौजूदु आहियां। इन करे ज़्यादा ज़िम्मेदारी सां सख़्ती सां चवां थी उहे माण्हू जेके हिते मौजूदु आहिनि बग़ैर के कानूनी इजाज़त जे उहे ईंदड़ घड़ी में निकिरनि ऐं ज़िम्मेवार जेके आहिनि उहे इन्हनि ते एक्शन वठनि फौरी तौर ते। मुंहिंजे पाकिस्तान तां इहो बोझ लाहिनि। असां हिते मौजूदु पाकिस्तानी आहियूं, कंहिंखे सफ़ाई ॾियण जी ज़रूरत न आहे, पर असां सभिनी जो चिटो मौक़िफ़ आहे। असांखे पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे सूबे जे मथां इहे अजाया वज़न, इहे अजाया ख़र्च मंज़ूर न आहिनि। ख़ाली सिंध जी न बल्कि पूरे पाकिस्तान जी ॻाल्हि आहे। महिरबानी। ऐं छा मोहन जे दड़े में आहियां या हाला में आहियां, पर अफ़सोस आहे शायदि असां अञा पूरी तरह सां इन फ़न जी क़दुरु न करे सघिया आहियूं, या जंहिं तरह सां दुनिया में ई पहुचाइणु खपे उन में पहुचाए न सघिया आहियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन क़िस्म जा हीरा तमामु घटि पैदा थींदा आहिनि ऐं कुदरत जो उसूल आहे जंहिं शइ जी क़दुरु न कबी आहे उहा वापसि भुलिजी वेंदी आहे। नूर खे जेका कुदरत ॾात ॾिनी आहे, जेको हू असांजे पुराणी सकाफ़त खे जिदत सां मिलाए थो, जेकॾहिं नूर महिमन सां असां हथु मिलाए अॻिते वधंदासीं त शायदि असांजी सकाफ़त सिंध ताईं न दुनिया ताईं मिले।